यूहन्ना अध्याय 12। यीशुअ जे पेरनि ते अतरु विझणु। यीशु फसह जे त्योहार खां 6 ॾींहं पहिरियों बैतनिया गाम में आयो, जिते लाज़र रहंदो हो, जंहिंखे यीशुअ मौत मां ज़िंदो कयो वईंसि। उते उन्हनि यीशुअ जे लाइ भोजन जी तयारी कई ऐं मार्था भोजन पाए रही हुई। लाज़र बि उन्हनि मां हिकु हो, जेके यीशुअ सां गॾु भोजन खाइण जे लाइ वेठा हुया। पोइ उते मरियम लॻभॻि 300 ग्राम जेतिरो जटामासीअ जो महांगो अतरु खणी करे यीशुअ जे पेरनि ते विधई ऐं पंहिंजे वारनि सां हुन जा पेर उघी छॾियईं। उन अतुर जी खुशबू सॼे घर में फैलिजी वई। पर यहूदा इस्करियोती, जेको यीशुअ जे चेलनि मां हिकु हुयो ऐं यीशुअ खे धोखे सां पकड़ाइण वारो हो, उन ईअं चयईं, इन अतुर खे 300 दिनार में विकिणे करे उहे पैसा ग़रीबनि खे छो न ॾिना विया। यहूदा इहो इन करे न चयईं कि हुन खे ग़रीबनि जी चिंता हुई, पर इन करे चयईं छोके उहो चोर हो ऐं पैसनि जी थेली उन वटि ई रहंदी हुई, जंहिंमां उहो चोरी कंदो हो। इन ते यीशुअ चयईं, मरियम जी आलोचना करणु बंदि कयो, छोके इन त इहो सभु मुंहिंजे दफ़नाए वञण जी तयारीअ में कयो अथई। ग़रीब त तव्हां सां सदाईं गॾु रहंदा, पर मां तव्हां सां सदाईं न रहंदुमि। लाज़र जे ख़िलाफ़ साज़िश करणु। जॾहिं यहूदियुनि जी हिकु वॾी भीड़ खे इहा ख़बर पई कि यीशु बैतनिया में आहे, त पोइ उहे न सिर्फ़ यीशुअ खे पर लाज़र खे बि उते ॾिसण जे लाइ आया, जंहिंखे यीशुअ मौत मां ज़िंदो कयो वई। सो इन करे मुख्य याजक लाज़र खे बि मारे छॾण जी साज़िश करणु लॻा, छोके लाज़र जे करे ॾाढा ई यहूदी माण्हू धर्म गुरुनि खे छॾे करे यीशुअ ते विश्वास करण लॻा हुआ। यरूशलेम में यीशुअ जो शान सां दाख़िल थियणु। ॿिए ॾींहं ते ॾाढा ई माण्हू जेके फसह जो त्योहार मनाइण जे लाइ आयल हुआ, उन्हनि इहो ॿुधो कि यीशु यरूशलेम शहर में अची रहियो आहे। तंहिं ते उहे सभु खजूर जे वण जूं टारियूं खणी करे मसीह यीशुअ सां मिलण जे लाइ ॿाहिरि निकिरी आया ऐं वॾे आवाज़ सां जय जयकार करण लॻा, होशाना, धन्य आहे उहो जेको प्रभुअ जे नाले सां थो अचे, धन्य आहे इज़राइल जो राजा। उते यीशु हिकु गधे जे बच्चे जे मथां वेही रहियो, उअं ई जीअं पवित्र शास्त्र में लिखियलु आहे, हे यरूशलेम शहर जा रहण वारा माण्हू, ॾको न, ॾिस तुंहिंजो राजा गधे जे बच्चे ते वेही करे अची रहियो आहे। हुन जा चेला उन वक़्तु इहो सभु कुझु न सम्झी सघिया, पर जॾहिं यीशुअ जी महिमा प्रगट थी, तॾहिं उन्हनि खे यादि आयो कि पवित्र शास्त्र में इहे ॻाल्हियूं यीशुअ जे बारे में ई लिखियल हुयूं ऐं जीअं उन में लिखियलु आहे उअं ई माण्हुनि उन सां कयो। जेकी भीड़ यीशुअ सां गॾु हुई, उन्हनि मां कुझु माण्हू अहिड़ा हुआ जंहिं इहो ॾिठो हुयो कि यीशुअ कीअं लाज़र खे क़बर मां पुकारे करे ॿाहिरि कढियईं ऐं मौत मां ज़िंदो कयईं। उहे इन ॻाल्हि जी ॿियनि माण्हुनि खे गवाही पिया ॾियनि। इन करे ॾाढा ई माण्हू यीशुअ सां मिलण जे लाइ आया हुआ, छोके उन्हनि इहो ॿुधो हुयो कि यीशुअ इहो अद्भुत चिन्ह चमत्कार कयो अथई। इहो ॾिसी करे फरीसी पाण में हिक ॿिए खे ईअं चवणु लॻा, असां पंहिंजे मनसूबनि में नाकामयाब थी रहिया आहियूं। ॾिसो केॾा माण्हू यीशुअ जे पोयां हलण लॻा आहिनि। यूनानी माण्हुनि जो यीशुअ खे ॻोल्हणु। जेके माण्हू फसह जे त्योहार जे मौके ते आराधना करण आया हुआ, उन्हनि मां कुझु माण्हू यूनानी जातीअ जा बि हुआ। उहे फिलिपुस वटि आया, जेको गलील क्षेत्र जे बैतसैदा नगर जो हो। उन्हनि फिलिपुस खे विनती करे ईअं चयऊंसि, हे साईं, असां यीशुअ सां मिलण था चाहियूं। फिलिपुस इहा ॻाल्हि वञी करे अंद्रियास खे चयईं। पोइ अंद्रियास ऐं फिलिपुस वञी करे इन जे बारे में यीशुअ खे चयो। तंहिं ते यीशुअ ईअं चयईं, उहो वक़्तु अची पहुतो आहे कि जॾहिं माण्हूअ जे पुट जी महिमा थिए। मां तव्हांखे सच सच थो चवां कि जेसि ताईं कणक जो ॿिज ज़मीन में पही करे मरी नथो वञे, तेसि ताईं उहो अकेलो ई रहंदो आहे, पर जॾहिं उहो मरी वेंदो आहे त ॾाढो फलवंत थींदो आहे। जेको पंहिंजे जीवन सां प्रेम रखंदो त उहो उनखे विञाईंदो, पर जेको इन संसार में पंहिंजे जीवन सां प्रेम न रखंदो
त उहो ई अनंत जीवन पाईंदो। अगरि कोई मुंहिंजी सेवा करणु चाहे थो त उहो मुंहिंजो चेलो ठहे, ऐं मां जिते आहियां उते मुंहिंजी सेवा करण वारो बि हूंदो। अगरि कोई मुंहिंजी सेवा करे त मुंहिंजो पिता परमेश्वर हुन जो आदर कंदो। यीशुअ जो पंहिंजी मौत जे बारे में ॿुधाइणु। हाणे मां ॾाढो व्याकुल आहियां, सो छा मां इहो चवां, हे पिता परमेश्वर, मूंखे इन दुख जी घड़ीअ खां बचाए, पर मां इन घड़ीअ जे लाइ ई त आयो आहियां। हे पिता परमेश्वर, तूं पंहिंजे नाले जी महिमा कर। उन वक़्तु स्वर्ग मां इहा आवाज़ आई, मां हिन जी महिमा कई आहे ऐं मां वरी हिन जी महिमा कंदुमि। सो जेके माण्हू उते मौजूदु हुआ, जॾहिं उन्हनि इहा आवाज़ ॿुधी त उहे ईअं चवण लॻा कि आसमान में बादल जी गजगोड़ थी, ऐं कुझु ॼणा ईअं चवण लॻा कंहिं स्वर्गदूत हिन सां ॻाल्हायो आहे। इन ते यीशुअ चयईं, इहा आवाज़ मुंहिंजे लाइ न, पर तव्हां जे फ़ाइदे जे लाइ आई आहे। हाणे इन संसार जे न्याय करण जो वक़्तु अची वियो आहे, ऐं हाणे इन संसार जे सरदार खे ॿाहिरि कढियो वेंदो। जॾहिं मां धरतीअ खां मथे चढ़ायो वेंदुमि, तॾहिं सभिनीनि माण्हुनि खे पंहिंजी तरफ़ खीचींदुमि। इहो चई करे यीशुअ इशारो ॾेई छॾियईं कि संदसि जी मौत कीअं थींदी। इन ते माण्हुनि यीशुअ खे चयो, पवित्र शास्त्र असांखे इहा सिख्या थो ॾे कि मसीह हमेशा जीवित रहंदो, त पोइ तूं कीअं थो चईं कि माण्हूअ जे पुट खे मथे चढ़ायो वञणु ज़रूरी आहे? इहो माण्हूअ जो पुटु केरु आहे? यीशुअ उन्हनि खे चयईं, मां ज्योतिअ वांगुरु आहियां, जेको हाणे थोरी ई देरि ताईं तव्हां जे विच में आहे। जेसि ताईं ज्योति तव्हां सां गॾु आहे, तेसि ताईं तव्हां हलंदा हलो। किथे ईअं न थिए कि अंधकार अची तव्हां खे घेरे छॾे। जेको बि अंधकार में हलंदो आहे, उनखे न ख़बर आहे कि उहो किथे वञी रहियो आहे। जेसि ताईं ज्योति तव्हां सां गॾु आहे, तेसि ताईं उन जे मथां विश्वास रखो, ताकि तव्हां ज्योतिअ जा ॿार ठहो। इहो चई करे यीशु उतां हली वियो ऐं उन्हनि खां लिकियलु रहियो। यहूदियुनि जो अविश्वास में बणिजी रहणु। यीशुअ उन्हनि जे साम्हूं ॾाढा ई चिन्ह चमत्कार कयईं, पर तंहिं हूंदे बि उन्हनि यीशुअ जे मथां विश्वास न कयूं। इहो थियण सां यशायाह भविष्यवक्ता जे द्वारा जेको वचन चयलु हो, उहो पूरो थियो। हे प्रभु, असांजे संदेश ते कंहिं विश्वास कयो ऐं प्रभुअ जी सामर्थ कंहिंजे मथां प्रकट थी। इहे इन करे विश्वास न करे सघिया छोके यशायाह भविष्यवक्ता इहो बि चयो अथईं, परमेश्वर इन माण्हुनि जूं अखियूं अंधियूं ऐं दिलि कठोर करे छॾियईं। अगरि उहे ॾिसनि ऐं सम्झनि त उहे परमेश्वर ॾांहुं मोटी अचनि ऐं उहो उन्हनि जे पापनि खे माफ़ करे। यशायाह इहे ॻाल्हियूं इन करे चयईं छोके उन यीशुअ जी महिमा खे ॾिठो हुअईं ऐं हुन जे बारे में ॻाल्हायो हुअईं। तंहिं हूंदे बि ॾाढनि यहूदी अधिकारियुनि यीशुअ ते विश्वास कयूं, पर फरीसियुनि जे डप जे करे उहे खुलेआम इन ॻाल्हि खे स्वीकार न कंदा हुआ, छोके ईअं करण सां उन्हनि खे प्रार्थना घर मां दरख़्वास्त कयो वञे। उन्हनि खे परमेश्वर जे द्वारा सारा पाइण जी भेट में माण्हुनि जे द्वारा सारा पाइण वधीक वणंदो हो। यीशुअ जा वचन ई न्याय जो आधार आहिनि। यीशुअ वॾे आवाज़ सां चयईं, जेको मुंहिंजे मथां विश्वास थो करे, उहो ख़ाली मुंहिंजे मथां न, पर उन ते बि विश्वास थो करे जे मूंखे मोकिलियो आहे। छोके जेको मूंखे ॾिसे थो, उहो उन खे थो ॾिसे जे मूंखे मोकिलियो आहे। मां इन जगत में ज्योतिअ वांगुरु थी करे आयो आहियां, ताकि जेको मुंहिंजे मथां विश्वास करे उहो अंधकार में न हले। अगरि कोई मुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधी करे उन खे नथो मञे त मां उन जो न्याय न कंदुमि, छोके मां माण्हुनि जो न्याय करण न, पर मां उन्हनि जो उद्धार करण जे लाइ जगत में आयो आहियां। जेको मूंखे ठुकराए थो ऐं मुंहिंजी ॻाल्हियुनि खे स्वीकार नथो करे, उन जो न्याय करण वारो त हिकु ई आहे, उहो वचन जेको मां चयो आहे। उहो ई न्याय जे ॾींहं ते उन जो न्याय कंदो, छोके मां पंहिंजी तरफ़ खां कुझु न चयो आहे, पर पिता परमेश्वर जे मूंखे मोकिलियो आहे, हुन मूंखे इहा आज्ञा ॾिनी अथईं कि मूंखे छा चवणु खपे ऐं छा ॻाल्हाइणु घुरिजे। मूंखे ख़बर आहे कि हुन जी आज्ञा जो पालन करणु अनंत जीवन ॾींदो आहे।
इन करे मां सभु कुझु उहो ई चवंदो आहियां जीअं पिता परमेश्वर मूंखे चवण जी आज्ञा ॾिनी अथई।